ॾिसो, मुंहिंजे अचण खां अॻु में ई हुन जूं पघारूं बंदि हुयूं। गोरख ते तव्हांखे ख़बर आहे त काफ़ी टाइम खां केस हलंदल आहे ऐं जेके तव्हांखे अॻे ॿुधायुमि त जेके हुते पका मुलाज़िम आहिनि, इंशा ताला कोशिशि कंदासीं त उन्हनि खे असीं किथे बि ज़िम करियूं पंहिंजनि में डिपार्टमेंट में ज़िम। बाक़ी जेके कॉन्ट्रैक्ट वारा आहिनि उन्हनि खे कोशिशि कंदासीं, उन्हनि खे या उन्हनि जेके फैमिली वारनि जेके बि उन्हनि जा फैमिली मेम्बर्स हुजनि, यंग जेके जेके उमिरि जे निकिरी वई आहे उन्हनि जी, त उन्हनि कोशिशि कंदासीं त उहे अप्लाई कनि नईं जॉब्स में, पोइ उन्हनि खे उते एडजस्ट करे सघिजे। त लिहाज़ा तव्हां ॾिसो था न, गोरख हिल ते जॾहिं खां आउं चेयरमैन थियो आहियां त हुनजो हर साल ग्रांट ईंदी आहे 25 करोड़ रुपया। सो उहा अलहमदिल्ला अॼु ताईं उहा उहे जो उहे पई आहे, कंहिं उन खे हथ बि कोन लाथो आहे। हा, या त उहा ख़र्च थिए, पोइ मुलाज़िम चवनि त बाबा पंहिंजो असांखे कोन मिलिया आहिनि। उहे पैसा जिथे आहिनि, आवाम जी अमानत आहे। जॾहिं खां मूं वटि आई आहे, मूंखे अॼु तक़रीबन गोरख जो चेयरमैन थींदे तक़रीबन 2 साल थियनि था, त उहे पैसा उहे जा उहे पिया आहिनि। उहे दादू ज़िले जी माण्हुनि जी अमानत आहे। त आउं चाहियां थो त इहो गोरख हिल स्टेशन उन लेवल जो ठहे त इहे ई ॿार हिते दादू जा माण्हू पूरे सिंध जा, बल्कि पूरे पाकिस्तान जा, तव्हांखे ख़बर आहे त हीअ सिंध जो मरी आहे। ऐं आउं सम्झां थो त हिन खे उन लेवल ते पाण खणी वञूं, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप करियूं ऐं हिन खे ओड़ो ठाहियूं त माण्हू हिते अचनि ऐं इन शइ मां लुत्फ़ अंदोज़ थियनि। तव्हां ॾिसो था त रोड जी हालति जेका आहे काफ़ी जॻहनि ते बहितर आहे, पर जिथां नयूं वयूं आहिनि उतां रोड टुटल आहे। तंहिं करे हादसा छाजे करे थियनि था, जो जेके नवां माण्हू अचनि था उन्हनि खे पंहिंजो चढ़ायूं आहिनि ऐं गाॾियुनि जूं ब्रेकूं फेल थियनि थियूं। त रोड खे उहो बहितर तरीक़े सां ठाहिणो, उहो अथॉरिटी जो कमु न आहे, उहो वर्क एंड सर्विस डिपार्टमेंट खे असीं रिक्वेस्ट कंदासीं त उहे असांखे ठाराए ॾियनि। त उहो सिंध गवर्नमेंट रखियो बि आहे। हींअर तव्हांखे ख़बर आहे त फंड्स जे न हुजण जे करे उहो हींअर कैंसिल कयो अथनि, पर इंशाल्लाह जल्दी उनखे असीं बहितर करे ऐं इंशाल्लाह ताला गोरख खे हिकिड़ो असां वटि सम्झो त सिंध में चंद जॻहूं आहिनि जंहिंमें मोहन जो दड़ो आहे, मकली आहे, या गोरख आहे, या किंजर आहे। त इहे ई शयूं आहिनि जिथे माण्हू सियाहत अची ऐं वञी सघनि था। अॼु बि गोरख जी एॾी डिमांड आहे, तव्हां ॾिसो त जेके माण्हू अचनि था पहिरीं असां खां गोरख हिल स्टेशन जो पुछंदा त असांखे हुते वञिणो आहे। हालांकि तव्हां ॾिसो हुते सहूलियतूं आहिनि, मथे काफ़ी सहूलियतूं पुराणे दौरनि में बि थियूं आहिनि, पर उनखे अञा वधीक बहितर करण जी ज़रूरत आहे। जॾहिं असीं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप कंदासीं, कंहिं होटल खे ॾींदासीं, या जेके माण्हू हिते हिल स्टेशन ते जेके माण्हू हलाइनि था उनखे उते ॾींदासीं त वधीक बहितर आहे। जीअं तव्हां ॾिसो था, तव्हांजे दादू जो ई आहे जुमन जमाली, ॾाढो सुठो कमु करे रहियो आहे। हले किथां किथां टूरिस्ट वठी अचे थो, डेली जे हवाले सां असीं हुनजो वीडियोज़ बि ॾिसूं था, माण्हू उनखे ॾिसी अट्रैक्ट थियनि था ऐं हू बि हिकिड़ो तमामु सुठो कमु करे रहियो आहे।